तव्हांजे महिमानी में जेको आहे फोटोग्राफर उस्ताद न्यूज़ जे तरफ़ां साईं ज़ाहिद भट्टी साहब सभिनी दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम। हीउ प्रोग्राम ॿारनि जो हक़ हूंदो आहे असां टीचरनि ते असां उन्हनि जी नोयत खे अहमियत खे ऐं महिनत खे सभिनी शयुनि खे नज़र में रखी ऐं उन्हनि खे अहमियत ऐं अवलियत ॾियूं ॿारनि खे ऐं तालीम जे बारे में ऐं हुननि खे पंहिंजी प्रोग्रेस जी ख़बर पवे असां पंहिंजे डिपार्टमेंट में या एजुकेशन में छा पिराए रहिया आहियूं ऐं छा उन ते अमल करे रहिया आहियूं। सुठो प्रोग्राम हेडमास्टर जे तरफ़ां स्कूल जे तरफ़ां ऐं बावल ज़ोर टंडो हैदर यूसी जे तमामु बहितरीन स्कूलनि में शुरू खां जेको स्टाफ उस्तादनि जो रहियो आहे ऐं जेके वरी एवॉर्ड में हिन ई स्टाफ जेको नवां दोस्त आयल आहिनि उन्हनि जे लाइ ख़राज तहसीन आहे जेके 22 खां वठी हेसि ताईं 24 ताईं जेका महिनत करे रहिया आहिनि। ऐं उन्हनि खे गुज़ारिश कंदुसि त जेका महिनत ऐं करे रहिया आहियो जेका इज़त ऐं मान तव्हां पंहिंजी वठी रहिया आहियो सीनियर उस्ताद अॼु बि तव्हां सां गॾु आहिनि तव्हांजे मोट में तव्हां सां गॾु आहिनि ऐं तव्हांजी इज़त कराइणु तव्हांखे इज़त ॾियणु जेका बि प्लेटफॉर्म आहे उन में तव्हांखे सीनियरनि खां सिखण जो अमल ला ही स्कूल ही घर आहे दरगाह तव्हांखे मिली आहे जंहिं मां तव्हांखे सिखण जो अमल सीनियर उस्तादनि मां बाक़ाइदे मिले पियो ऐं स्कूल जे माहौल मां तव्हांखे मिले पियो जेको तव्हां निभाए रहिया आहियो। तव्हांजी उहा महिनत अॼु हिननि ॿारनि ऐं नियाणियुनि जे एवॉर्ड जेके इनाम ॾिना विया आहिनि असांजी नियाणियुनि खे ऐं असांजे पुटनि खे असांजे औलाद खे जेके हीअ एवॉर्ड ॾिना विया आहिनि ख़राज तहसीन आहिनि उहे जेके जिन पोज़ीशन कई आहे उन्हनि ॿारनि लाइ बि तालियूं आहिनि त उन्हनि जेका पोज़ीशन खई ऐं उन्हनि खे एवॉर्ड ॾिनो वियो ऐं उहे ॿार जेके पास बि आहिनि उन्हनि लाइ ख़राज तहसीन आहे उन्हनि लाइ बि ताड़ी वॼणु घुरिजे जेके हिन इम्तिहान में पास थिया आहिनि ऐं महिनत सां पास थिया आहिनि उहे आईंदे इन ई पोज़ीशन लाइ महिनत कंदा ऐं पंहिंजी पोज़ीशन स्कूल में वठंदा। ही ड्रेसिंगूं ही जेके इंतज़ाम आहे ही जेको निज़ाम आहे असीं सिखूं था असां पंहिंजे तालीम लाइ पंहिंजे औलाद लाइ पिराइण लाइ निभायूं था असां ते फर्ज़ थिए थो त असां उस्ताद वारे किरदार में उस्ताद थी ॾेखारियूं ऐं उस्ताद जो किरदारु कहिड़ो आहे उन में निभाईंदा अचूं ऐं निभाईंदा रहो। तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां अहिड़ा प्रोग्राम रखंदा रहो था। ख़राज तहसीन आउं हिकु दफ़ो वरी उस्तादनि खे ॾींदुसि जिन ही प्रोग्राम रखियो आहे ऐं ॿारनि खे ख़राज तहसीन पेश ॾिनी आहे ऐं हर साल हिन स्कूल में इहा तकरीब थींदी रहंदी आहे। गुज़िरियल 20 सालनि खां 10 खां जेके बि सीनियर वेठा आहिनि सबूत आहिनि तव्हांजे अॻियां त अहिड़ा प्रोग्राम हिन टंडो हैदर यूसी जे टंडो हैदर बावल ज़ोर उहो किरदारु थो अदा करे जेको हर साल हीउ प्रोग्राम कंदो रहंदो आहे तकरीब थींदी रहंदी आहे। मूंखे 2023 बि यादि आहे अॼोकी डेट ते 22 बि आहे सुपरवाइज़री में असीं रहिया आहियूं असां हिन निज़ाम खे हलायो आहे पर दोस्तनि जी महिरबानी जेको महिनत कंदा अचनि ऐं इन महिनत खे उजागर रखनि पंहिंजी इज़त खे बहाल रखनि ऐं स्कूल जे निज़ाम खे ऐं तइलीम जे ॿारनि खे जेको आहे सो वधाईंदा वञनि। तव्हांजी लबेक चई इहा शइ चवंद तव्हांखे इज़त हक़ आहे तव्हांजो हक़ आहे तव्हांखे इज़त मिलंदी रहंदी ॿारनि जी दुआ तव्हां सां गॾु हूंदी तव्हां पंहिंजे मुस्तक़बिल में कामयाबु थींदा। महिरबानी दोस्तनि जी जिन हिन प्रोग्राम में आऊं टीओ साहिब जो साईं अलीमंद मंगण जो जिन असांजे हिननि दोस्तनि जे अहिड़े चवण ते अचनि ऐं असांखे इज़त ॾियनि असांजे माहौल खे ॾियनि असांजे उस्तादनि खे ॾियनि पंहिंजे टाइम में छो जो हिन दौर में टाइम ॾियणु ॾुखियो आहे टाइम कढी अचनि ॾुखियो आहे। ऐं तव्हांजी ताड़ियूं हिननि दोस्तनि लाइ साईं लाइ टीओ लाइ अलीमंद मंगण लाइ महिरबानी तव्हांजी जो असांजे हिन प्रोग्राम में अचो था। असीं मेज़बान आहियूं अॼु बि मेज़बान आहियूं कंहिं बि तकरीब में आहियूं मेज़बानी वारी महिरबानी रहंदी रहंदी तव्हां दोस्तनि जो साथ रहंदो अलाह करे सदाईं ख़ुशी जो आमीन।